सिंध गवर्नमेंट तरफ़ां नोटिफिकेशन अची वियो आहे हमेशह जीअं त शाह लतीफ़ भिटाई जे मेले जी जेका तारीख़ आहे 9 अगस्त ऐं सिंधी में आहे 14 सफ़र उन ते मोकल जो ऐलान कयो वियो आहे। हाणे शाह लतीफ़ जे मेले जे मुनासिबत सां असां शाह लतीफ़ बाबति ई प्रोग्राम पेश कंदासीं। शाह लतीफ़ जो जेको रिसालो आहे उन जी तरतीब ॻणियल आहे। उन रिसाले में सभ खां पहिरियों जेको सुर आहे उहो आहे कल्याण। कल्याण जी जेका माना आहे, कल्याण माना चङाई, भलाई, अमन, पीस। पुराणे ज़माने में जेको असां सलाम कंदा हुआसीं, पुराणे दौर जा सिंधी माण्हू उहे चवंदा साईं चङाई, पर बल्कि चवंदा साईं कल्याण थिए, कल्याण। ऐं ॾाढो हिकिड़ो प्यारो लफ़्ज़ आहे कल्याण माना अमन, चङाई। हाणे रिसाले में तरतीब जेका ॾिनी वई आहे उन दौर जे दानिश्वरनि उन में आहे कल्याण। कल्याण जो जेको पहिरियों बैत आहे, असां माण्हू उन बैत खे नंढी उमिरि में पढ़ंदा हुआसीं, अञा ताईं उहो असांजे ज़हन में वेठो आहे। और तरतीब ॾिसो त बैत में जेके अखर आहिनि, जेके लफ़्ज़ आहिनि, बैत जी माना खे तव्हां छॾियो पर उन जी तरतीब ॾिसो सही। चए थो अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। हाणे तरतीब आहे, तुक बंदी आहे, एॾो त मुतासिर कंदड़ आहे। अॻिते असां ॿी शाइरी ॿुधाईंदासीं पर हिन ते असां अॼु फोकस कयूं। हाणे असांजा जेके दोस्त आहिनि, सिंधी दोस्त जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था उहे, ऐं ॿियो असां जेके शहरनि में रहूं था, कराची शहर आहे, हाणे उते ज़रूरत आहे त शाह लतीफ़ खे उते बि वरी जेको आहे सो माण्हुनि वटि वञी पहुचाइजे पैगाम। जेके ॿाहिरि दोस्त रहनि था उन्हनि वटि बि शाह लतीफ़ जी का ॻाल्हि ॿोल या का प्रचार नथी ॾिसण में अचे। हितां को दोस्त यार वञे थो त पोइ ठीकु आहे, पर असां हिते वेही शाह लतीफ़ शहर जे माण्हुनि खे ऐं ॿाहिरि सिंध खां ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि खे ॿुधाए सघूं था। हाणे जीअं चयल आहे त अवल अलाह अलीम आला आलम जो धणी। हाणे तमामु तमामु इहा सादी ॿोली आहे, सम्झण जी ॿोली आहे, नंढो ॿार बि सम्झनि त वर्ल्ड्स सुप्रीम लॉर्ड इज़ गॉड इज़ अलाह। तमामु सवलो लफ़्ज़ आहे त दुनिया जो सभ खां वॾो पैदा कंदड़ आका अॻवान लॉर्ड उहो गॉड आहे। हाणे चए थो कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम। कुदरत खे पंहिंजी अथसि, एग्ज़िस्टेंस हिज ओन पावर, एग्ज़िस्टेंस थ्रू हिज ओन पावर, यानी एग्ज़िस्ट न आहे उहा कंहिं ॿिए कान ॾिनी आहे। इहा तरतीब आहे रिसाले जी, असांखे ईअं ॿुधाइणो आहे। कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम। हा, ही इज़ क्रिएटर, मर्सीफुल एंड सस्टेनर, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धनी, चई हमद हकीम। हाणे सारा खे ही मस्ट बी प्रेज, प्रेयर कजे, प्रेज कजे, सारा कजे। सो सारा सचो धनी, चई हमद हकीम। हमद हकीम यानी we should sing the song, the why, the beth he planned and perfected the universe. सो सारा सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। हाणे असांखे शाह लतीफ़ जी शाइरी में हिकु त जेका असांजी ॿोली आहे उन जी तरतीब अहिड़ी ॾिनी अथसि जो माण्हू पढ़ण खां ऐं सम्झे थो त उनखे तमामु घणो हिकु त पसंदि अचे थो, हिकु त मज़ो अचे थो, लुत्फ़ वठे थो। ॿोली जी तरतीब, ॿोली में जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी माना, तो तंहिंजे करे आउं इन ख़्याल में आहियां त शाह लतीफ़ जी जेका बि शाइरी आहे उहा असां माण्हुनि लाइ असां उनखे न विसारियूं। असां किथे बि हुजूं, सिंध में हुजूं, हिंद में हुजूं, विलायत में हुजूं, ॾेसावर में हुजूं, पर शाह खे साण खणी हलूं। सो अॼु जो पंहिंजो प्रोग्राम इहो ई आहे
साथियों, मुंहिंजी जेकॾहिं ही वीडियो पसंदि अचे त तव्हां हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स ॾियो। कमेंट सां इहो थींदो त मुंहिंजी बि तरबियत थींदी ऐं मूंखे ख़बर पवंदी त मां किथे फिट आहियां, किथे मां ख़राबी कयां थो। तो सदाईं गॾु